अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे सभई ख़ुशि हूंदा। दोस्तों अॼु पंहिंजे क्रिकेट ग्राउंड ते अॼु असांजो फाइनल मैच आहे, मेहताब वर्सेस फ़कीर जान मेमन। ॿई टीम पंहिंजे ॻोठ जूं आहिनि। हाणे दुआ कजो फ़कीर जान मेमन खटे, छो जो हुनजा असां पाण प्लेयर आहियूं। असांजो कैप्टन आहे। पहिरियों ओवर कंप्लीट थी वियो आहे ऐं हिकु विकेट जो नुक़सानु पइजी वियो असांखे। सो मज़ीद 7 ओवरनि जी मैच आहे। ॾिसूं था त अॻिते छा थो थिए। इंशाल्लाह असां वटि बहितरीनु बैट्समैन आहिनि, बहितरीनु बॉलर आहिनि, वधीक क्रिकेट आहे चई नथो सघिजे। सो दोस्तनि सां गुज़ारिश आहे त वीडियो खे वधि खां वधि शेयर कनि, लाइक कनि, फॉलो कनि। वॾी वॾी महिरबानी। मज़ीद वीडियो ॾिसंदा। स्कोरर वारा असांजा वॾे अलावा छा पोज़ीशन आहे, कोशिश कजां 150 प्लस स्कोर अचे, कुछ पंहिंजे कलम खे वाजा। बाक़ी 100 सवा मुंहिंजे ख्याल में स्कोर ना आहे हिन पिच ते। तमामु बहितरीन बॉलर आहिनि ऐं अपोजिट में जेकी असांजी टीम आहे मेहताब वर्सेस फ़कीर जान मेमन। ऐं क्रीज़ ते मौजूदु आहे मसाद लखमी ऐं हुन सां गॾु हुनजो साथी क्रीज़ ते आहे अज़ीज़ुल्लाह मंगरियो। फील्डर बि आहिनि। बसि इंशाल्लाह कुछ देर में बस मैच स्टार्टिंग थींदी। बॉलर पहुची वियो आहे फ़कीर मेहताब, जेको पंहिंजे टीम जो कैप्टन आहे। ये फील्ड बाक़ाइदे अप लगी पिया। ओ यार गुड कैच, क्या डाई मारी यार। गुड कैप्टन मेहताब, क्या शानदार कैच पकड़ी है। वेल डन यार, वेल डन। गुड दोस्तों, ओहो हमारा कैप्टन आउट हो गया भाई। सो तव्हांखे वॉइस रिकॉर्डिंग ज़रिए बकाया डिटेल तव्हांखे ॿुधायूं था। दोस्तों जी तव्हां ॾिठो कैप्टन असांजो आउट थियो 4 डाउन विकेट ते। मां पाण हुयुसि बैटिंग ते, अल्हम्दुलिल्लाह 50 भयमि। तक़रीबन 70 जे लॻभॻि मूं रन्स उठायूं ऐं 115 जो टारगेट ॾिनोसीं मेहताब जी टीम खे। मेहताब वटि बहितरीनु बैट्समैन हुया पर जेको आहे सो स्कोर चेस न करे सघिया। लास्ट ओवर में 9 रन्सूं पियूं खपनि, जेको मूं पाण पंहिंजे कॉन्फिडेंस सां ओवर हलायो ऐं अल्हम्दुलिल्लाह बहितरीनु बैट्समैन क्रीज़ ते मौजूदु आहे पर 9 रन्सूं न वठी सघिया मूंखां। ट्रॉफी पंहिंजे नाम कईसीं। ये ट्रॉफी तव्हांजे साम्हूं। वॾी महिरबानी सभिनी दोस्तनि जी, सभिनी जो एफर्ट हो जो ये ट्रॉफी पंहिंजे नाम कईसीं। वॾी वॾी महिरबानी दोस्तनि जी। अल्हम्दुलिल्लाह, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। वरी हिकु दफ़ो ॿीहर के इवेंट सां तव्हां सां मिलंदासीं।